मुझे प्यारा भाउर भेनरो, परमेश्वर जे प्यार चैनल ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु असां ॾिसंदासीं हिकु परमेश्वर जे महान दास जे बारे में जंहिंजो नालो एलन गार्डनर आहे। एलन गार्डनर जो जनम 28 जनवरी 1794 में इंग्लैंड देश में थियो। एलन गार्डनर नंढे हूंदे खां ई साहसिक कमनि में रुचि रखंदो हो ऐं हू हिमत वारो छोकिरो हूंदो। अक्सर राति जो उनजी माता उनजे रूम में वेंदी हुई त उनखे हेठि फर्श ते सुम्हंदे ॾिसंदी हुई। इन तां उहा उनखां पुछंदी हुअसि त तूं हेठि फर्श ते छो थो सुम्हीं, पलंग ते छो नथो सुम्हीं। इन ते एलन उनखे जवाबु ॾींदो हो कि मूंखे वॾे हूंदे समुद्री यात्राऊं करणियूं आहिनि, समुद्री जहाज जो कप्तान ठहणो आहे। इन करे मूंखे अलॻि अलॻि देशनि में वञिणो आहे, अलॻि अलॻि देशनि में उन्हनि जी ॻोल्हा करणी आहे, उते कठिन परिश्रम करणो आहे, कठिन महिनत करणी आहे। उते सुम्हण लाइ पलंग मिले न मिले, इन करे मां हाणे खां ई प्रैक्टिस कयां थो कि मां हेठि फर्श ते सुम्हां। इन तां इहो ज़ाहिर थींदो हो कि एलन खे वॾे हूंदे समुद्री जहाज जो कप्तान ठहिणो हो ऐं रोमांचक कमनि करण में उनखे रुचि हूंदी हुई। एलन गार्डनर पंहिंजी नंढी उमिरि में ई नौसेना में दाख़िल थियण जी कोशिशि कई ऐं उन कई बि ईअं। नौसेना महाविद्यालय में उन पंहिंजी दाख़िला वरिती ऐं 16 सालनि जी उमिरि में उन पंहिंजी ग्रेजुएशन कंप्लीट कई ऐं उन खां पोइ 4 सालनि खां पोइ हू जहाज जो लेफ्टिनेंट कर्नल थी वियो ऐं सॼो जहाज खे संभालींदड़ थी वियो। पर इन विच में हू पंहिंजे माताउनि जी उत्तम शिक्षाउनि खे भुलिजी वियो ऐं जीवन जी राह में भटकी पियो। उनजी माता खे ॾाढो वॾो टेंशन थी वियो कि मुंहिंजो पुटु कीअं भटकी वियो आहे, मसीह जीवन मां अलहदो थी वियो आहे। इन करे उहा ॾींहुं राति परमेश्वर खां दुआ घुरंदी, प्रार्थना कंदी कि कीअं बि करे मुंहिंजे पुट खे मसीह जीवन में वापसि अचे। इन जो प्रार्थना जो उत्तर परमेश्वर हुनखे ॾाढो जल्दी ॾेई छॾियो। हिकु दफ़ो ईअं थियो कि एलन पंहिंजे माता जो जेको किताबु हो, जेको किताबु उनजे पिता लिखियो हुई इन जी माता जे बारे में, उनखे पढ़ी। इन मां उनखे पंहिंजी माता जो परमेश्वर जेको प्रभु यीशु मसीह हो उनखे ॼाणण जी इच्छा ज़ाहिर थी। हू किताबु पढ़ंदो रहियो। इन तां हुन हिकु बाइबल ख़रीदी कई ऐं उन बाइबल खे हू रोज़ु पढ़ंदो रहियो ऐं परमेश्वर जी आत्मा बि उनखे साथ ॾिनई ऐं ॾाढो जल्दी ई हुन प्रभु यीशुअ खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयईं ऐं पंहिंजी 21 साल जी उमिरि में ई हुन बपतिस्मा वरितो ऐं पंहिंजी नौसेना जी नौकिरी बि हुन चालू रखी। पंहिंजी नौसेना जी नौकिरीअ में हू अलॻि अलॻि देशनि में वियो, अलॻि अलॻि देशनि जे बंदरगाह में वेंदो रहियो। हिकु दफ़ो जॾहिं हू ॾखिण अफ्रीका जे प्रशांत महाद्वीप ते पहुतो त उनजे किनारे ते अची करे उन अलॻि प्रकार जी हिकु ख़ामोशी ऐं शांतीअ खे महसूसु कयो। जॾहिं हू उन दाख़िल थियो, उन गांव जे अंदरि दाख़िल थियो जंहिंजो नालो ताहिद गांव हो, उन में अंदरि दाख़िल थियो त उनखे हिकु अचरज लॻो, छाकाणि त हुतां जा माण्हू सभ्य हुआ, ॾाढो ख़ामोश हुआ, ॾाढे सुठे सुभाउ जा हुआ, उन्हनि जे दिलि में कपट न हो ऐं उते उन ॾिठई कि हिकु सभा हली रही हुई। उहो आर्तवार जो ॾींहुं हो। उन गांव जा माण्हू सभु मसीह हुआ ऐं हिकु प्रचारक जेको हो उहो ॿारनि खे मसीह जी सची शिक्षा ॾेई रहियो हो। उन ते इहो ॾिसी करे एलन जे दिलि ते ॾाढो वॾो गहरो असरु थियो। हुन इहे ॾिठई कि सॼो कीअं गांव जो गांव बदिलजी वियो आहे। सॼे गांव जा माण्हू सभु हिक ॿिए खे प्यार था कनि, मोहबत सां रहनि था, सभिनि जो सुभाउ केॾो सुठो आहे। ज़रूरु कंहिं मिशनरी हिते अची करे पंहिंजी सेवकाई ॾिनी आहे, पंहिंजो जीवन कुर्बान करे, पंहिंजी कंफर्ट जोन छॾे करे हिन गांव में आयो हूंदो कि मिशनरीअ जो ई कमु हूंदो। हीउ सोचे पियो कि जीअं हिन गांव खे बदिलजी सघिबो आहे, जीअं सुसमाचार फैली करे हिन गांव सॼो बदिलजी वियो आहे, तीअं ॿिया बि जेके अफ्रीका जा गांव आहिनि जिते माण्हू ॿिया जंगली रहंदा आहिनि, जेके सभ्य न आहिनि, जेके कपट सां भरियल आहिनि, उहे बि बदिलजी सघंदा आहिनि। पर इन लाइ कंहिं न कंहिंखे वञी करे उते वञिणो पवंदो, पंहिंजो जीवन जो त्याग करणो पवंदो। हू इन गांव खां पोइ अलॻि गांव में वियो, पर उतां जा माण्हू असभ्य हुआ, ॾाढा कठोर हुआ, निर्दयी हुआ। इन ॻाल्हि इन ते एॾो गहरो असरु कयो कि एलन पंहिंजी नौसेना जी शाही नौकिरीअ खे छॾे करे उहो सेवकाई में दाख़िल थियणु चाहियो, छाकाणि त हुनखे ईअं लॻो कि न, मूंखे हिननि गांवनि में वञी प्रभु यीशुअ जो सुसमाचार फैलाइणो आहे। छाकाणि त जॾहिं हुन ताहिद नाले जे गांव में वियो हो त उते ॾिठो हुअईं कीअं उतां जा माण्हू सभ्य आहिनि, कीअं उते हिक ॿिए सां प्रेम भाव सां था हलनि। इन जो गहरो असरु हिन जे दिलि ते ईअं थियो कि हिन पंहिंजी नौकिरी जी परवाह न कई ऐं शाही नौकिरी छॾे करे, पंहिंजी शाही नौकिरी जेकी नौसेना में हुई, लेफ्टिनेंट कर्नल हो, उहो छॾे करे ही मिशनरी में जॉइन थियो ऐं प्रभु बि हुनखे साथ ॾींदो रहियो। एलन जंहिं मिशनरी सां जुड़ियल हो, उन मिशनरी हुनखे दक्षिण अफ्रीका में मोकिलियो। दक्षिण अफ्रीका में हिकु द्वीप ते जुलूस नाले जी जनजाति रहंदी हुई, जेकी ॾाढी ख़तरनाक हुई, जेकी नरबख्शी हुई। उते वञणु ख़तरे खां ख़ाली न हो, पर तंहिं हूंदे बि एलन पंहिंजे परमेश्वर ते भरोसो रखी उन जनजातीअ विच में वियो।
उन जनजाति जे जॾहिं विच में पहुतो त हुन ॾिठईं त उन्हनि जो जेको राजा आहे उहो ॾाढो निर्दयी आहे। उहो कंहिं बि मिशनरी खे हुते इजाज़त न ॾींदो कमु करण जी। उन खां पोइ बि एलेन पंहिंजे परमेश्वर ते भरोसो रखी प्रार्थना करे परमेश्वर जी सामर्थ सां उन राजा जे साम्हूं बि वियो। उन राजा खे सुसमाचार ॿुधाई ऐं धीरे धीरे उतां जे माण्हुनि खे सुसमाचार ॿुधाईंदो रहियो। उन राजा जो मन परिवर्तन त थियो, पर अञा ताईं हुन प्रभु यीशु खे उद्धारकर्ता न स्वीकार कयो हुई। हिन आस्ते आस्ते करे उतां जे माण्हुनि जो दिलि जीतियो ऐं इन विच में ईअं थियो कि इंग्लैंड जी जेकी सरकार आहे इन इलाइक़े में एलेन खे पंहिंजो राजदूत डिक्लेयर कयो। आस्ते 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 सुठो थींदो रहियो हुते, सभु माण्हू हुन में विश्वास में ईंदा रहिया, पर अञा ताईं कंहिं बि प्रभु यीशुअ खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार न कयो। इन विच में ईअं थियो कि इंग्लैंड ऐं जुलूस जे जनजाति विच में जंग छिड़ी ऐं हिन जंग जो असरु अहिड़ो थियो कि हुनखे एलेन खे वापसि खां महिनत जेकी हुन कई वई उन ते कुझु बि असरु न थियो ऐं कोई बि मसीह न थी सघियो। इन करे उनखे पाण खे वापसि इंग्लैंड वापसि वञिणो पियो, छाकाणि त हिकु वॾी जंग हुते थिए थी। ऐं हूंदे बि हू निराश न थियो, हू परमेश्वर ते भरोसो रखंदो कि अॻिते हली करे मां हिते वापसि ईंदुमि ऐं प्रभु यीशु जो सुसमाचार हिते फैलाए करे हिननि खे मां उद्धारकर्ता जेको प्रभु यीशु आहे उन्हनि जो मां मसीह करार करे हिननि खे बपतिस्मा ॾियारींदुमि। पर ईअं थियो 1838 में हिन जी जेकी मिशनरी हुई उन हिननि खे इजाज़त न ॾिनी कि तूं वापसि अफ्रीका में वञ। उन हिननि खे वापसि साउथ अफ्रीका जे बदिरां अमेरिका मोकिलियो, जिते अमेरिका में आर्कोनिया नाले जो प्रदेश हो उते उन्हनि खे मोकिलियो। आर्कोनिया में बि प्रभु यीशु जो सुसमाचार न फैलियल हो, उतां जा माण्हू बि दुष्ट हुआ, कपटी हुआ, जंगली हुआ। उते वञी करे उन साॻियो ई कमु कयईं, प्रभुअ ते भरोसो रखियईं ऐं उते सुसमाचार फैलायईं। उते उन्हनि सां दोस्ती कयईं ऐं आस्ते आस्ते उतां जे माण्हुनि जो मन परिवर्तन थियो। पर तंहिं हूंदे बि कंहिं अञा ताईं उते पंहिंजो उद्धारकर्ता त स्वीकार कयूं, पर बपतिस्मा न पिया वठनि। संपूर्ण नमूने हू पाण खे पंहिंजे जीवन खे प्रभु यीशु मसीह खे न पिया ॾियनि। पर हिन विच में ईअं थियो कि उतां जे कुझु माण्हुनि उन्हनि जो विरोध कयो। कुझु माण्हू मसीह थियण लाइ तयारु हुआ, पर चङनि उते उन्हनि जो विरोध कयो ऐं हिन जो नतीजो इहो निकितो कि उन्हनि खे इन विरोध जे विच में रहण जी इजाज़त न मिली ऐं उन्हनि खे उहो प्रदेश छॾिणो पियो। हू वापसि इंग्लैंड देश में आया। हू निराश त थिया, पर एलेन पंहिंजे साथियुनि खे सम्झाईंदो प्रभुअ जी इहा ई इच्छा हूंदी, कुझु न कुझु सुठो हूंदो, हिन में बि कुझु न कुझु भलो हूंदो। इन खां पोइ 2 सालनि खां पोइ संदसि जेकी मिशनरी हुई उन्हनि ॾखण अमेरिका जे उनजे ॿिए प्रदेश में मोकिलियो जंहिंजो नालो बोलविया हो। बोलविया में 11 गामड़ा हुआ। हू उन्हनि में 11 ई गामड़नि में विया, अलॻि अलॻि माण्हुनि सां मिलिया। 11 ई गामड़नि जे मुखियुनि खे हिननि सम्झायो, पर उतां जा माण्हू निर्दयी हुआ, कठोर हुआ। उन्हनि बि उन्हनि खे हिते अचण जी इजाज़त न ॾिनी ऐं न ई सुसमाचार फैलाइण लाइ हिननि खे कुझु मौक़ो ॾिनो। इन विच में ईअं थियो कि हिननि खे इहो प्रदेश बि वापसि ख़ाली करे वापसि पंहिंजे देश इंग्लैंड वञिणो पियो। इन रीति सां हू 3 दफ़ा 4 दफ़ा एलेन अलॻि अलॻि जॻहियुनि ते वियो, पर कोई बि मसीह न ठाहे सघियो, कोई कलीसिया हुते स्थापना न करे सघियो। हू निराश न थियो। उनखां पोइ बि हू पंहिंजे बुक में ईअं लिखंदो कि प्रभु यीशु मसीह जी जेकी मर्ज़ी हूंदी उहा मां पंहिंजे जीवन में पूरी कंदुमि। इन विच में 3 सालनि खां पोइ वरी हुनजी मिशनरी जेकी हुई उन अमेरिका जे हिकु अलॻि प्रदेश में हुनखे मोकिलियो। उते हुन प्रदेश में वियो, उन प्रदेश में वञी करे हुन घरु वरितो, उन में सामान रखियईं, पर उतां जा माण्हू बि उहे ई दुष्ट, उहे ई निर्दयी, अहिड़ा ई निर्दयी हुआ। संदसि सॼो सामान चोरी करे छॾियो। हाणे उहे रहनि कीअं बिना सामान जे? इन करे उन्हनि खे उहो प्रदेश बि छॾिणो पियो। इन रीति सां हू 5 दफ़ा अलॻि अलॻि देशनि जे अलॻि अलॻि प्रदेशनि में विया, पर उन्हनि खे वापसि अचिणो पियो। इन रीति सां एलेन पंहिंजे जीवन भर जेकी महिनत कई, हुनखे ईअं पियो लॻे कि मां पंहिंजी नौसेना जी नौकिरी छॾे करे हेॾा साल थी विया आहिनि, पर अञा बि मां प्रभु लाइ सेवकाई पूरी नथो करे सघां, कोई मसीह नथो ठाहे सघां, न ई कलीसिया थो स्थापना करे सघां। इन खां पोइ बि हू निराश न पियो थिए, संपूर्ण भरोसो पंहिंजे प्रभु ते रखियईं। हुन मिशनरी खे अची चयो कि असांजे हुते सामान चोरी थी वियो, इन खां सुठो त असांखे 2 नंढा जहाज हुजनि पंहिंजा, जिते असां सामान वग़ैरह रखी सघूं। समुंद्री जहाजनि जी क़ीमत वधीक न हूंदी आहे, पर हुनजी मिशनरी हुनखे धन जी अहिड़ी व्यवस्था न करे सघिया। इन तां हुन छा कयईं कि चयईं कि न, मूंखे प्रभुअ जो सुसमाचार त फैलाइणो ई आहे, कीअं बि करे मां धन इकठो कंदुमि ऐं मां हुते वापसि वेंदुमि। 4 सालनि खां पोइ हुन सां गॾु जेकी हिकु औरत बि हूंदी हुई, उहा थोरी पैसे में शाहूकार हूंदी, हुनजी धन जी मदद कयईं ऐं हुननि जे कुझु साथियुनि धन जी मदद करे उन्हनि 2 जहाज़ वरिता।
ॿ जहाज़ जेके समुंद्री यात्राउनि खे पार करे सघनि। ॿिनि जहाज़नि सां गॾु ऐं पंहिंजे साथियुनि सां गॾु अगेन हू अमेरिका जे सैर ते निकिता ऐं हिन विच में ईअं थियो कि इन्हनि जा जेके जहाज़ हुआ समुंद्री तूफ़ान जे साम्हूं टिकी न सघिया। हिकिड़ो जहाज़ त उन्हनि जो नष्ट थी वियो। जंहिं जहाज़ उनखे नष्ट थी वियो उन्हनि खे रस्ते ते छॾे करे हिक ई जहाज़ में उहे अलॻि अलॻि बंदरगाह ते वञणु लॻा, पर उते बि उन्हनि जो तिरस्कार थियो। उन्हनि बंदरगाह ते बि उन्हनि खे मौक़ो न मिलियो। इन विच में उन्हनि जा 4 महीना थी विया। उन्हनि जी जेको खाइण जो सामान हो उहो समाप्त थी वियो। इन ते उन्हनि खे जिते बंदरगाह में रहण विया उते जिते राहत सामग्रीअ जो हिकिड़ो वॾो जहाज़ ईंदो आहे जेको राहत सामग्री मिशनरी लाइ खणी ईंदो आहे, उते रहण जी बि इजाज़त हिननि खे न मिली। हाणे हिननि जो खाधो पीतो बि ख़राबु थियणु थियो, पर उतां जा माण्हू निर्दयी हुआ, हिननि जे मथां काई दया न ॾेखारियो। इन विच में उन्हनि खे उहो बंदरगाह बि छॾिणो पियो। आख़िर ॿिए बंदरगाह ते विया। उते उन्हनि उन बंदरगाह ते हिकु संदेश लिखी मोकिलियो कि जॾहिं बि राहत सामग्री जो सामान खणी अचो त असांखे हिन बंदरगाह ते पहुचाइजो, छाकाणि त असांखे खाइण जो सामान कोन्हे, असां बुख में मरी वेंदासीं। असां प्रभु जो सुसमाचार हिते फैलाइण आया आहियूं, पर हिते कोई बि असांखे रहण नथो ॾे। इन विच में छा थियो कि हू ॿिए बंदरगाह ते विया। उन्हनि जो संपर्क दुनिया सां टुटंदो वियो। उन्हनि खे खाइण लाइ कुझु बि न बचो। आस्ते आस्ते हू बीमार थी विया ऐं जेके उन सां गॾु साथी हुआ, 7 साथी हुआ एलन सां गॾु, उन्हनि मां उन्हनि 2 ॼणनि जी भुखमरीअ करे मौत थी वई। इन ते इहो असरु इन एलन जे दिमाग़ ते ॾाढो पियो। उन जा ॿिया साथी बि ॾाढो बीमार थियण लॻा ऐं आस्ते 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 करे ॿियनि 5 जी बि मौत थी वई। इन रीति सां 7 जा 7 साथी जेके एलन जा हुआ उहे मौत जे मुंहं में हली विया भुखमरीअ जे करे, छाकाणि त उन्हनि वटि कुझु बि खाइण लाइ न बचो। एलन बि ॾाढो बीमार थी वियो। उन लास्ट में इहो ख़त लिखियो। हुनखे पंहिंजी मौत खां वधीक हुनखे ॿियनि माण्हुनि जे प्रति बोझ हो। उन ख़त में लिखियईं, उन इंग्लैंड जे मिशनरियुनि खे लिखियो कि हितां जे माण्हुनि खे सुसमाचार पहुचाइण लाइ कुझु न कुझु रस्तो कयो। छाकाणि त असां त हिते आया आहियूं, पर असांखे कुझु खाइण लाइ कान्हे को। मुंहिंजे साथियुनि जी मौत थी वई आहे ऐं मुंहिंजी बि लॻभॻि हिते मौत थी वेंदी, छाकाणि त मूं वटि खाइण लाइ कुझु कान्हे को। इहो ख़त लिखी करे हुन लाइ कयो ऐं ईअं थियो लास्ट में एलन जी बि उते ई मौत थी वई। ऐं राहत सामग्री जो सामान खणी अचण वारो जेको जहाज़ आहे उहो उते पहुतो, पर उहो उते 20 ॾींहंनि खां पोइ पहुतो। 20 ॾींहंनि खां पोइ अची करे उते उन्हनि खे ॾिठूं कि अरे सभु मोहल हुआ। एलन ऐं एलन जा सभु साथियुनि जी मौत उते थी हुई। उन्हनि खे उन्हनि दफ़नायो। भले ई एलन पंहिंजे जीवन भर हिकु बि मसीह न ठाहे सघियो, न ई हिकु बि कलीसिया ठाहे सघी, पर हुनजो जीवन हिन मतिलबु ईअं न आहे कि व्यर्थ वियो। उनजी अहिड़ी दर्दनाक मौत इंग्लैंड जी सभिनी कलीसियाउनि खे सुजाग करे छॾियो, सभिनी मिशनरियुनि खे सुजाग करे छॾियो। जिते जिते एलन वियो हो, जंहिं दीपनि ते वियो हो, जिते जिते माण्हुनि हुन जो तिरस्कार कयो हो, सभु मिशनरियूं उते वयूं ऐं उतां जे माण्हुनि खे सुसमाचार फैलायो। ॾाढनि जवाननि पंहिंजी ज़िंदगी सॼो पंहिंजो कंफर्ट ज़ोन छॾे करे उन्हनि इलाइक़नि में विया जिते जिते एलन वियो हो। ऐं हिन जो नतीजो इहो निकितो कि हर हिकु जिते एलन वियो, हर हिकु गांव, हर हिकु दीपनि जे जेके बि माण्हू हुआ उतां प्रभु यीशुअ खे उद्धारकर्ता स्वीकार कयो ऐं गॾो गॾु उनखे मसीह पंहिंजो स्वीकार कयो। इन रीति सां पंहिंजी मौत खां पोइ जीअं कणिक जो दाणो हिकु ज़मीन में किरी करे जेसिताईं हू मरंदो न आहे तेसिताईं फलवंत न थींदो आहे, हू एलन बि ईअं ई थियो। उनजी मौत खां पोइ उन्हनि सॼी बेदारी आई, उन्हनि सॼे इलाइक़नि में बेदारी आई ऐं उन्हनि जे माण्हुनि मसीह स्वीकार कयो ऐं उन्हनि जो उद्धार थियो। छा असां बि पंहिंजो जीवन प्रभु खे ॾेई सघंदा आहियूं? उते वञी सघंदा आहियूं जिते कंहिं सुसमाचार न ॿुधो आहे? असांखे बि इहो करणु घुरिजे। जॾहिं असां ॿियनि जे लाइ उपयोगी थींदासीं त प्रभु खे महिमा मिलंदी। प्रभु तव्हां सभिनी खे आशीष ॾे।